नासिन सखर वेझो शेख बिरादरी जी बिंदुरियुनि में वण जी वाढीअ तां झेड़े दौरान औरत समेत 5 ॼणा मारिजी विया, जॾहिं त 3 ॼणा ज़ख़्मी थी पिया। 4 लाशें ज़ख़्मियुनि खे सिविल अस्पताल पहुचाए वियो। वाक़े खां पोइ इलाइक़े में ॾहका पखिड़ियल आहे। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूदु आहे आवाज़ टीवी जो रिपोर्टर शाहिद चन्नू। अॼु ताईं अफ़सोसनाक वाक़ियो जेको सखर तमाचाणी थाणे जे हद में ॻोठ गेलू में पेश आयो आहे। हिन अफ़सोसनाक वाक़े में ॿ धुरियूं जेके शेख बिरादरी आहिनि, ॿई सॻा भाइर ॿुधाइनि पिया, जंहिंजे विच में ही पुराणो तकरार हलंदड़ हुयो ऐं जंहिं धुर जा 5 ॼणा जेके आहिनि उहे क़तल थी चुका आहिनि। उहे कुरैशी ॻोठ खां कुझु अरसे खां पोइ पंहिंजे अबाणे ॻोठ जेका लॾ खणी वञी रहिया हुआ, त रस्ते में ई ॿी धुर जेका आहे उन जेको उनजो भाउ थिए उन्हनि उनखे रोके वरितो ऐं उते उन्हनि जो झेड़ो थियो। झेड़े जे दौरान फायरिंग में जेका आहे उहे 5 ॼणा जेके आहिनि उहे मारिजी विया आहिनि। त हिकु औरत ॿुधाई पई वञे त उहा अञा हिन वक़्त ताईं वाक़े वारे हंधि पियल आहे। उनजो लाश उहा बि हिन वाक़े में जेको आहे उहा क़तल थी चुकी आहे, पर हिन वक़्त ताईं का तस्दीक न पुलिस पई करे न इंतिज़ामिया पई करे, छो त हिन वक़्त ताईं उहे 2 लाश जेके आहिनि उहे सखर जे सिविल अस्पताल नाहिनि पहुचाया विया, जॾहिं त सखर सिविल अस्पताल में हिकु ज़ख़्मी औरत समेत 4 ॼणा जेके क़तल थी चुका आहिनि उन्हनि जा हिते लाश पहुचाया विया आहिनि। मुंहिंजी सिस्टर पई हुई, ॿियो मूंखे कुझु सम्झ में न पियो अचे। ॿिया उन्हनि में पिया हुया, के खामनि में के खेड़ियुनि में।